जुडिशल कमीशन जस्टिस अमीनुद्दीन खान की सरबराही में सभिनी आईनी बेंच कायम करे छॾी। आईनी बेंच 60 ॾींहं जे लाइ कायम कई वई। चीफ जस्टिस यहिया आफरीदी की सरबराही में जुडिशल कमीशन जो पहिरियों इजलास की पधिराई जारी। आईनी बेंच की अक्सरियती राय से मंजूरी ॾिनी वई। 7 मेंबरनि हिमायत ऐं 5 पारां मुखालिफ़त में वोट ॾिनो वियो। चीफ जस्टिस यहिया आफरीदी, जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर, उमर अयूब ऐं शिबली फराज पारां जस्टिस अमीनुद्दीन की सरबराही में आईनी बेंच जोड़ण की मुखालिफ़त कई। आईनी बेंच में जस्टिस अमीनुद्दीन, जस्टिस आयशा मलिक, जस्टिस मोहम्मद अली मजहर ऐं जस्टिस हसन अजहर रिजवी शामिल। जस्टिस जमाल मंदुखेल, जस्टिस नईम अख्तर अफगान ऐं जस्टिस मुसरत हलाली आईनी बेंच जो हिस्सो हूंदा। पधिराई में चयो वियो आहे त आईनी बेंच में समूरनि सूबनि जी नुमाइंदगी शामिल आहे। 26 आईनी तरमीम ते फुल कोर्ट बेंच लाइ 2 सीनियर जज जो चीफ जस्टिस यहिया आफरीदी के ख़त जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर तरफ़ां ख़त लिखियो वियो। 31 अक्टूबर जी कमेटीअ में 26 तरमीम जो केस फुल कोर्ट में मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो त केस 4 नवंबर ते फुल कोर्ट में ॿुधो वेंदो। कमेटी जे फ़ैसिले बावजूदि का बि कॉज़ लिस्ट जारी न कई वई। 2 जज इजलास ते फ़ैसिलो कयो त 26 तरमीम ख़िलाफ़ केस 4 नवंबर ते फुल कोर्ट ॿुधंदी। इन हफ़्ते 26 तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तूं फुल कोर्ट जे साम्हूं रखियूं वेंदियूं। ख़त जो पतर अमेरिकी अवाम कैमला हैरिस के कामयाब करे नई तारीख़ जोड़ींदो या डोनाल्ड ट्रंप के सोभ ॾियारे रिवायत बरक़रार रखंदो। फ़ैसिलो अॼु थी वेंदो। अमेरिका में सदारती इलेक्शन जे लाइ पोलिंग जो अमल जारी। डेमोक्रेट्स जी कैमला हैरिस ऐं रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप विच में चोटी जो मुक़ाबिलो। मां सदर बणजण लाइ तैयार आहियां। पंहिंजी आवाज़ खे ऐवाननि ताईं पहुचायो। कैमला हैरिस जो एक्स ते बयान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त मुसलमान अमुन चाहिनि था। कैमला हैरिस चूंड खटे त 3 आलमी जंग शुरू करे छॾींदी। विच ओभर में लखे मुसलमाननि खे क़तल कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ व्याज जी शरह 15% ते अचण खे सुठो सवण करार ॾेई छॾियो। हुकूमत मुल्क में मुआशी इस्तेहकाम लाइ क़दम खणी रही आहे। हुकूमती क़दमनि सां व्याज जी शरह में लगातार घटिताई थी आहे। व्याज जी शरह घटिजी 15% थी वई। मईशत जे लाइ सुठा ॾींहं अचण वारा आहिनि। वज़ीर आज़म जी वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ॻाल्हि ॿोल चवे थो व्याज जी शरह में घटिताई सां सनत ऐं ॿियनि शोबनि खे फ़ाइदो थींदो। सऊदी अरब ऐं क़तर जा दौरा इंतिहाई कामयाब रहिया। जल्द नतीजा साम्हूं ईंदा। सऊदी वली अहद पाकिस्तान जे लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो आहे। पाकिस्तान ऐं ईरान विच ओभर में फौरी जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। तहरान ते इज़राइली हमला ईरान जी ख़ुदमुख्तियारी जी संगीन भञकड़ी आहिनि। इज़राइल पारां फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी जारी आहे। असां विच ओभर में फौरी जंगबंदी ते ज़ोर ॾिनो। पाकिस्तान ईरान ते हमले जी मज़म्मत कई। असां ईरान जी अवाम सां मुकमल एके जो इज़हार कयूं था। वालारल कश्मीर जे मसइले खे पुरअमन नमूने सां हल करणो पवंदो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जी ईरान जे हममनसब सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। ईरान जो परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चवे थो महिमान नवाज़ी ते पाकिस्तान जी हुकूमत जो थोराइतो आहे। ख़िते में अमन व अमा बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। इज़राइल फ़लस्तीन ऐं लबनान में नसलकुशी करे पियो। फ़लस्तीन बाबति पाकिस्तान जी मज़बूत मौक़िफ़ जी वाखाड़ कयूं था। फ़लस्तीन जो मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठहिराउ मूजिबि हल थियणु घुरिजे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ॿई मुल्क पुरअज़म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां ईरान जे परॾेही वज़ीर सैयद अब्बास अराग़ची जी मुलाक़ात। विच ओभर जी सूरतहाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल। शहबाज शरीफ़ पारां ईरान ते इसराइली हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। ईरानी ख़ुदमुख्तियारी ऐं ख़िते जी सलामती जी हिमायत जी आज़मा जो बरजाव कयो वियो। वफ़ाक़ी काबीना हज पॉलिसी 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास हज पॉलिसी सां 1,79,210 हज पांदियड़ा हज जी सआदत हासिल कंदा। हज पैकेज 10,65,000 खां 10,75,000 जे विच में हूंदो। मज़हबी मामलनि वारी वज़ारत बैंकुनि खे 25 नवंबर ताईं दरख़्वास्तूं तलब करे वरितियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो दहशतगर्दी टोड़ खाते जे फ्यूएन सेंटर जो इफ़्तिताह। अॼु सिंध तरफ़ां सिटी फ्यूएन सेंटर बाबति वॾे वज़ीर खे तफ़सीली ब्रीफिंग। मुराद अली शाह चवे थो सूबे में शिरपसंदी जे मुलविस माण्हुनि जी जांच करणी पवंदी। सिंध हुकूमत CTT खे जदीद तरीन हथियार ऐं टेक्नोलॉजी फराहम कई। सिंध पुलिस जी तरबियत वठंदड़ जवाननि ते फ़ख्रु आहे। पुलिस जे जवाननि फ़र्ज़ जी अदायगीअ दौरान बेमिसाल क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि।
राय जे इज़हार जी आज़ादी रुगो एक उसूल न जमहूरियत जो बुनियादी जुज़ आहे। आज़ाद प्रेस जमहूरी मुआशरे जो थम आहे। ताकत के जवाबदा बढ़ाइण लाइ राय जे इज़हार जी आज़ादी अणतर आहे। सिंध हुकूमत मीडिया इंडस्ट्री में जे मुद्दे की तरक्की के हथी ॾियण लाइ कोशिशूं कंदी रही आहे। सिंध सरकार पार्टी क़यादत जी रहनुमाई में सहाफ़त की आज़ादी के बरक़रार रखण ऐं सहाफ़ियुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ पुरज़म आहे। सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी आज़ाद कश्मीर के इतलात वारी वज़ीर मज़हर सईद शाह से मुलाक़ात दौरान ॻाल्हि ॿोल आज़ाद कश्मीर के वज़ीर पारा सहाफ़ी बिरादरी के लाइ सिंध हुकूमत की कोशिशुनि की वाखाण संदसि चवण आहे त सिंध सरकार जा कदम सॼे पाकिस्तान के लाइ हिकु मॉडल आहे। नेपरा बिजली क़ीमतुनि में इज़ाफ़े जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो कि इलेक्ट्रिक सार्फनि लाइ बिजली 40 पैसा फ़ी यूनिट महांगी। नेपरा जो चवण आहे त इज़ाफ़ी रक़म जनवरी 2025 जे बिलनि में वसूल कई वेंदी। अगस्त जी माहवार फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जे मद में इज़ाफ़ो कयो वियो।